नेशनल प्रेस क्लब लखी गुलाम शाह जे सरपरस्ती आला ऐं प्रोफेशनल ठेकेदार शाहनवाज़ मंगी आवाज़ मेरान न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मां गुज़िरियल केतिरनि सालनि खां हिकु प्रोफेशनल ठेकेदार आहियां ऐं ज़िले शिकारपुर में करोड़ों रुपयनि जूं मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमूं बहितरीन नमूने मुकमल हिन वक़्त बि मुंहिंजूं केतिरियूं ई तरक़ियाती स्कीमूं हलंदड़ आहिनि जंहिं हवाले सां जीअं ई सिंध हुकूमत तरफ़ां बजट मिलंदी वेंदी आहे ऐं स्कीमूं मुकमल कयूं वेंदियूं आहिनि। शाहनवाज़ मंगी ॿुधायो त कुझु ॾींहंनि खां लखी शहर जो हिकु बिशनी ज़ैब जोखियो नाले हमराह मूंखे तंग करे रहियो आहे ऐं पाण खे फेसबुक वारो साफ़ ई सॾाए थो जंहिं फ़ोन करे मूंखां 50,000 भते जी घुर कई ऐं चयो त जेकॾहिं भतो न ॾींदे त तोखे फेसबुक ते ख़्वार कंदुसि। मूंखे चयो त मां तोखे छाजो भतो ॾियां, मां हिकु प्रोफेशनल ठेकेदार आहियां ऐं जेको कमु कयो आहे उहो ईमानदारी सां कयो आहे। जॾहिं त हू पोइ बार बार मूंखे फ़ोन करे तंग कंदो रहियो ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु फेसबुक ते कूड़ियूं पोस्टियूं लिखियूं जिन में लखी शहर में थियल कम जो ज़िक्र ॼाणायो वियो आहे। हक़ीक़त इहा आहे त बजट मुताबिक़ आला क्वालिटी जो कमु शहर अंदरि करायो वियो आहे जंहिंजी निगरानी MPA मोहम्मद शहरियार ख़ान ॿाहिरि कई ऐं जंहिं उन कम जी विज़िट पिणु करे चुको आहे जेका सॼे शहर खे ख़बर आहे। शाहनवाज़ मंगी इंकिशाफ़ कंदे ॿुधायो त बिशनी ज़ैब जोखियो मूं मथां नाक़िस कमु कराइण ऐं करप्शन जा इल्ज़ाम त हणी रहियो आहे पर हक़ीक़त इहा आहे त उन जा 2 फायर शोएब ऐं मुअज़्ज़म लखी टाउन में जाली मुलाज़िम भर्ती थियल आहिनि जन खे साबिक़ा टाउन ऑफिसर अब्दुल कयूम मसण पैसनि एवज़ भर्ती कयो हुयो जन जो रिकॉर्ड पिणु मूं हथु करे वरितो आहे जेको मां मुख़्तलिफ़ तहक़ीक़ाती इदारनि खे मोकिलींदुसि। जॾहिं त फेसबुक ई बिशनी ज़ैब जोखियो तरफ़ां मूं ख़िलाफ़ु हलायल मन घड़त पोस्टनि ख़िलाफ़ु साबिक़ क्राइम केस दाख़िल कराईंदुसि। शाहनवाज़ मंगी आला अख़्तियारनि समेत FIA IG सिंध मुश्ताक उमर DIG इरफान बलोच SSP शिकारपुर कामरा नवाज़ पंजूता खां मुतालबो कयो त फेसबुक ज़रिए शरीफ़ माण्हुनि खे ब्लैकमेल कंदड़ बिशनी ज़ैब जोखियो ख़िलाफ़ु सख़्तु क़दम खणी खेसि गिरफ़्तार कयो वञे।